اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. मोहतरम अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जे कलाम पाक मां 21 सिपारे जी पछाड़ी मां सूरत अहज़ाब जूं कुछ हिस्सो मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयो आहे। इन्हनि आयतुनि सगोरिन में जेको मसलो बयान थियल आहे उहो तव्हांजे साम्हूं ज़िक्र कंदुसि। अल्लाह तबारक व तआला असां ऐं तव्हां सभिनी खे कुरान शरीफ़ सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पोयां बुज़ुर्ग ॿिया बि आहिनि। क़द्र जी रात जी फज़ीलत आहे, शान क़ुरान आहे, माह रमज़ान आहे। ये मुख़्तलिफ़ मौज़ूआत आहिनि जिन ते असांजा बुज़ुर्ग ॻाल्हाईंदा। इहा उन्हनि जे लाइ बचत था करियूं। अॼु तव्हांजे साम्हूं ऐं अज़वाज मुतहरा जे बारे में कुरान शरीफ़ में जेके ॻाल्हियूं बयान थियल आहिनि उन्हनि ते रोशनी विझणु घुरां थो। असांजे नबी सगोरे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 11 शादियूं कयूं, 11 निकाह कया। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा, हज़रत बीबी सौदा, हज़रत बीबी आयशा, हज़रत बीबी हफ्सा, हज़रत बीबी उम्मे सलमा, हज़रत बीबी ज़ैनब बिनते खुज़ैमा, हज़रत बीबी ज़ैनब बिनते जहश, हज़रत बीबी उम्मे हबीबा, हज़रत बीबी जुवैरिया, हज़रत बीबी मैमुना, हज़रत बीबी सफ़िया रज़ी अल्लाह ताला अन्हुन। ये 11 घर वारियूं थियूं। हिकिड़ी अल्लाह जे रसूल जी बानी हुई जंहिंजो नालो हज़रत बीबी मारिया आहे। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे रसूल सां गॾु 25 साल ज़िंदगी गुज़ारी। हज़रत बीबी सौदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु 14 साल ज़िंदगी गुज़ारी। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा अल्लाह जे रसूल सां गॾु 9 साल ज़िंदगी गुज़ारी। हज़रत बीबी हफ्सा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु 8 साल ज़िंदगी गुज़ारी। हज़रत बीबी उम्मे हबीबा, बीबी जुवैरिया, बीबी ज़ैनब बिनते जहश टिनी घर वारियुनि 6 साल अल्लाह जे रसूल सां गॾु ज़िंदगी गुज़ारी आहे। बीबी ज़ैनब बिनते खुज़ैमा सिर्फ़ 3 महीना अल्लाह जे रसूल सां गॾु ज़िंदगी गुज़ारी। बीबी मैमूना 3 साल 9 महीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु ज़िंदगी गुज़ारी आहे। बीबी सफ़िया 3 साल 3 महीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु ज़िंदगी गुज़ारी आहे। ही 11 रसूल जा हरम पाक। आम तरह सां यहूदी ऐं ईसाई ऐं उन्हनि जे तालीम ऐं तहज़ीब खां मुतासिर माण्हू इहो एतिराज़ कंदा आहिनि त मुस्लमाननि जो नबी उन घणियूं शादियूं छो कयूं? मुस्लमाननि जो नबी ऐश परस्त हो। इहो एतिराज़ यहूदियुनि, नसारनि, कम्यूनिस्टनि ऐं उन्हनि खां जेके मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि इहो एतिराज़ कयो आहे असांजे नबी सगोरे ते त मुस्लमान जे नबी घणा निकाह छो कया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम 3 शादियूं कयूं। हज़रत बीबी सारा, हज़रत बीबी हाजरा, हज़रत बीबी कतूरा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम 4 शादियूं कयूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम 3 शादियूं कयूं। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम 99 शादियूं कयूं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम 1000 शादियूं कयूं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम 1000 शादियूं कयूं। दाऊद अलैहिस्सलाम 99 शादियूं कयूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम 4 शादियूं कयूं। याकूब अलैहिस्सलाम 4 शादियूं कयूं। इब्राहिम अलैहिस्सलाम 3 शादियूं कयूं।
एतराज़ न को हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते आहे, एतराज़ न को हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते आहे, एतराज़ न को हज़रत याकूब अलैहिस्सलाम ते आहे, एतराज़ न को हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ते आहे, एतराज़ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते बि कोन्हे। एतराज़ जेकॾहिं आहे त मुस्लमाननि जे नबी ते आहे, त मुस्लमान जे नबी घणा निकाह छो कया? असांजो थोरी तालीम वारो ऐं घटि सम्झ ऐं अकिल रखण वारो माण्हू परेशान थी पवंदो आहे त आख़िर इहो छा हो। चलो जी जनाब, असांजो नबी सगोरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 25 साल ज़िंदगी गुज़ारी। 25 साल जवानी जी ज़िंदगी आहे। उहा जवानी जेके तूं ऐं आऊं सिंधीअ में दीवानी ऐं मस्तानी चवंदा आहियूं। 25 साल जवानी जो ज़मानो अल्लाह जो रसूल तजर्रुद ऐं अकेलाई जी ज़िंदगी पियो गुज़ारी। 25 सालनि में पाण सगोरनि का बि शादी कोन कई आहे। इहो जवानी जो ज़मानो इबादत ऐं रियाज़त में पिया गुज़ारीनि। इन 25 साल ज़िंदगी जे अंदरि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि में उहा हया आहे जो दुनिया जे कंहिं कुंवारी न्याणी जे बि अख में उहा हया नज़र कान पई अचे, जेका इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि में हया पई नज़र अचे। 25 सालनि जे अंदरि अबू जहल खे बि एतराज़ हक़ कोन थो पहुचे जो रसूल ते एतराज़ करे। अबू लहब बि रसूल जे अख़लाक ते एतराज़ नथो करे सघे। सभई चवनि पिया त पाक आहे, अमीन आहे, सादिक आहे। 25 साल अमानत जी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ पाण सगोरनि जेको पहिरियों निकाह कयो, उन माईअ जो नालो हो अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हु। उहा अम्मा खदीजा जंहिंजी ॼमार 40 साल हुई, पोढ़ी माई हुई, जंहिंजा 2 मुड़स अॻु में वफ़ात करे चुका हुआ। हिकिड़े जो नालो अतीक हो, ॿिए जो नालो अबू हाला हो। उहा पोढ़ी माई जेका 2 मुड़सनि जी बेवा हुजे, जेका 40 सालनि जी ॼमार हुजे, 25 सालनि जो शहज़ादो उन सां शादी पियो करे। हिकिड़े पासे अरब जो शहज़ादो आहे जंहिंजी ॼमार 25 साल आहे, ॿिए पासे पोढ़ी माई आहे जंहिंजा 2 मुड़स मरी चुका आहिनि। हिकु जवान शादी करे पोढ़ीअ सां जेकॾहिं तव्हांखे ख़ुदा अक़िल ॾिनो आहे त फ़ैसिलो इहो ई तव्हांखे करणो पवंदो त इहा शादी अयाशी जी शादी कोन हुई, इहा सादगी जी शादी हुई, इहा ऐश परस्ती जी कोन हुई, इहा दीन परस्ती जी शादी हुई। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 25 साल अम्मा खदीजतुल कुबरा सां गॾु गुज़ारिया आहिनि। इन 25 सालनि जे पूरे पीरियड में अल्लाह जे रसूल ॿी शादी कोन कई आहे। जॾहिं पाण सगोरा 50 सालनि जी ॼमार में बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा वफ़ात पई करे, तंहिंखां पोइ पाण सगोरनि ॿियूं शादियूं कयूं आहिनि। इन्हनि 11 घर वारियुनि में सिर्फ़ हिकिड़ी माई अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा कुंवारी आहे, बाक़ी सभु बेवाऊं आहिनि। जेकॾहिं मौलाना ऐश परस्ती वारो माण्हू कुंवारियुनि सां शादी कंदो आहे, नंढियुनि निटियुनि सां शादी कंदो आहे, ओड़ियुनि ऐं बेवाउनि सां कोन कंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शादी जो मक़सदु ऐश परस्ती कोन हो, बल्कि मक़सदु ॿियो हो। भला जेकॾहिं को कामरेड हरू भरू इन ॻाल्हि ते बज़िद आहे त उन जे लाइ असां वटि जवाबु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नबी जॾहिं बि दुनिया में ईंदो आहे तॾहिं अल्लाह तबारक व तआला हुनखे 40 मर्दनि जी ताक़त ॾींदो आहे। 40 मर्द बि दुनिया जा न, 40 मर्द जन्नत जा। ऐं जन्नत में हर मर्द खे 100 मर्दनि जी ताक़त हूंदी। मालूम थियो त नबी जॾहिं दुनिया में ईंदो आहे त उनखे 4000 मर्दनि जी ताक़त हासिल हूंदी आहे। तूं दालदा जो पूर, तूं जेको दालदा ऐं यूरिया खाइण वारो जेकॾहिं हिन ज़माने में 4 शादियूं करे सघे थो त उहा हस्ती जंहिंखे 4000 मर्दनि जी ताक़त मिली हुई, इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त उहो बि 4000 निकाह करे हा, पर 4000 मर्दनि जी ताक़त रखण वारो जेकॾहिं 11 शादियुनि ते गुज़ारो पियो करे त इहा उनजी सादगी आहे, इहा उनजी अयाशी न आहे। 4000 मर्दनि जी ताक़त रखण वारो 11 शादियुनि ते गुज़ारो थो करे ऐं उहे बि पोढ़ियूं औरतूं हुयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन्हनि शादियुनि मां मक़सदु दीन हो, दुनिया कोन हुई। तवजो जेकॾहिं तुंहिंजो आहे त तोखे सम्झायां। बीबी सफ़िया इहा उहा माई हुई जेका यहूदी कबीले सां वास्तो रखंदी हुई। यहूदियुनि हर जंग में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़ाबिलो कयो, माण्हुनि खे उभारियो, काफ़रनि खे मुशरिकनि खे वाधियूं ॾिनियूं, चंदा ॾिना,
जंगियुनि जे बाहियनि खे उन्हनि गरम कयो हो। जॾहिं बीबी सफ़िया जेका यहूदी ख़ानदान सां वास्तो रखंदी हुई, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आई, तॾहिं यहूदियुनि खे शर्म थियो त हाणे उन नबीअ सां जंग कीअं करियूं जेको असांजे ई मिट मञा शादी करे चुको आहे। बीबी सफ़िया जे निकाह खां पोइ उहे ॾींहं उहे शींहं यहूदियुनि में हिमत कोन थी जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जंग लड़ी सघनि। मालूम थियो त बीबी सफ़िया जे निकाह यहूदियुनि खे पदर हणी घर में विहारे छॾियो, उन्हनि मुस्लमाननि सां जंग कोन कई। मौलाना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बीबी जुवैरिया सां शादी कई, बीबी जुवैरिया कबीले बनु मुस्तलिक जे सरदार जी धीअ हुई। कबीले बनु मुस्तलिक उहो अरब जो मशहूर कबीलो हो जेको हर जंग में वॾी बहादुरी सां विढ़ंदो हो ऐं मुस्लमाननि जो मुक़ाबिलो कंदो हो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी जुवैरिया सां शादी कई आहे त कबीले बनुल मुस्तलिक जे मथां पाणी पइजी वियो। हो पंहिंजा पेर झले घर वेही रहिया, चयो हाणे उन्हनि मुस्लमाननि सां असीं कीअं जंग करियूं जेके असांजा माइट बणिजी चुका आहिनि। बीबी जुवैरी जे शादीअ कबीले बनुल मुस्तलिक खे जंग तां हथ खणाए छॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं बीबी मैमूना सां शादी कई आहे त बीबी मैमूना जी भेण नजद जे सरदार जे घर में आहे। नजद जो सरदार अल्लाह जे रसूल जो संधू थियो आहे। हे ॿ भेणूं हुयूं, हिकिड़ी जो निकाह नजद जे सरदार सां थियो आहे, ॿी मैमूना जो निकाह अरब जे सरदार सां थियो आहे। जॾहिं मैमूना अज़वाज मुतहरात जी लिस्ट में दाख़िल थी आहे त मैमूना जे बरकत से नजद जो सरदार बि मुस्लमान थियो आहे त नजद जे रहण वारा टुटल माण्हू इस्लाम में दाख़िल आया आहिनि। बीबी मैमूना जे निकाह नजद में इस्लाम फैलायो। बीबी जुवैरिया जे निकाह कबीले बनुल मुस्तलिक खे गोॾनि खोइण ते मजबूर कयो। बीबी सफ़िया जे निकाह यहूदियुनि खे घर में वेहण ते मजबूर कयो। जनाब अली अल्लाह जे रसूल जे इन्हनि घरवारियुनि मंझां हिकिड़ी अम्मा जो नालो आहे अम्मा उम्मे हबीबा। उम्मे हबीबा जे पीउ जो नालो अबू सुफियान आहे। अबू उम्मे हबीबा जे भाउ जो नालो अमीर मुआविया आहे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मे हबीबा सां शादी कई आहे त अबू सुफियान जंहिं बदर में मुस्लमाननि जो मुक़ाबिलो कयो, जंहिं ओहद में मुस्लमाननि जो मुक़ाबिलो कयो, जंहिं खंदक ऐं अहज़ाब में मुस्लमाननि जो मुक़ाबिलो कयो, हर जंग में अबू सुफियान काइद थियो बीठो आहे। पर जॾहिं खां वठी उम्मे हबीबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़वाज मुतहरात में शामिल थी आहे, अबू सुफियान पंहिंजा पेर झले वेही रहियो, वरी मुस्लमान सां गॾु वेहण कोन आयो। त उम्मे हबीबा जे निकाह अबू सुफियान जे इस्लाम जो सबब बनी आहे, अबू सुफियान खे घर में वेहण जो सबब बनी आहे। जनाब अली इन्हनि घरवारियुनि मंझां हिकिड़ी घरवारी जो नालो आहे सिद्दीक़ काइनात अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा। इन्हनि घरवारियुनि मां हिकिड़ी जो नालो आहे अम्मा हफ्सा। इन्हनि घरवारियुनि मां हिकिड़ी जो नालो आहे ज़ैनब बिन्त जहश। हे टई उहे घरवारियूं हुयूं जिन खे अल्लाह सही इल्म ॾिनो हो, फहम ॾिनो हो, होशियारी ॾिनी हुई, ज़कावत ॾिनी हुई, अक़िल ॾिनो हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारे इल्म जो अधु सहाबा रवायत कयो आहे त रसूल जे नबूवत वारे इल्म जो अधु मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हनि घरवारियुनि खां नक़ल थियल आहे। रसूल जे ज़िंदगी जा ॿ हिसा हुआ, हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो ॾींहं वारो, ॿियो हिसो राति वारो। ॾींहं वारो हिसो त मदीने में पियो गुज़रे, मस्जिद नबी में पियो गुज़रे, मैदान जिहाद ते थो गुज़रे। सहाबा ॾिसनि पिया त रसूल छा थो फरमाए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा पिया कनि। उन्हनि जा त रावी साहबी आहिनि, पर राति जो रसूल पंहिंजे घर में कीअं थो अचे, घरवारियुनि सां कीअं थो ॻाल्हाए, तहजुद कीअं थो पढ़े, नफ़िल कीअं थो पढ़े, घरवारियुनि सां दुआ सलाम कीअं थो करे, उन्हनि जा हक़ अदा कीअं थो करे। इहो दीन जो उहो शोबो ऐं हिसो हो जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारियुनि उम्मत ताईं पहुचायो आहे। त रसूल जे नबूवत वारे इल्म जो अधु सहाबा ॿुधायो आहे। कसम आहे रब जो, पूरे नबूवत जे इल्म जो अधु अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा मुस्लमान खे ॿुधायो आहे। इन जो वॾो एहसान आहे उम्मत जे मथां। सहाबी बि जेकॾहिं के मसइले में मुंझी पवंदा हुआ त उनजी फतवा अम्मा आयशा सिद्दीक़ा खां मिलंदी हुई, छो त रसूल जे इल्म जी ऐं नबूवत जे इल्म जी रावी अम्मा आयशा आहे। त इन्हनि घणनि निकाहनि मंझां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मक़सद दीन जी दावत ऐं दीन जी तबलीग आहे। जिन घरवारियुनि सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शादी ऐं निकाह कयो आहे, उन्हनि जी फज़ीलत कहिड़ी आहे, उन्हनि जो शान कहिड़ो आहे, ॿिए पासे बयान करण खां सुठो आहे त तव्हांजे साम्हूं क़ुरान जी उहे आयतूं रखिजनि जिन में रब्बुल आलमीन असांजे आका हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हनि पाक घरवारियुनि जो शान ॿुधायो आहे। उन्हनि मंझां पहिरीं आयत अन्नबियो औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु
उम्महातुहुम, तवज्जो मुना हुजे, ज़ाल जे लाइ अरबी में ॿ लफ़्ज़ ईंदा आहिनि। हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो आहे ज़ौज जो, ॿियो लफ़्ज़ ईंदो आहे इमरातुन जो। इमरातुन जी माना पाए ज़ाल, ज़ौज जी लफ़्ज़ जी माना पाए ज़ाल। पर इन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि में फ़र्क़ु ही आहे त ज़ौज जो लफ़्ज़ कॾहिं मर्द जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, कॾहिं औरत लाइ इस्तेमालु थींदो आहे। इमरात जो लफ़्ज़ ठेठ सिर्फ़ ऐं सिर्फ़ माई जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ज़ौज जो लफ़्ज़ मुश्तरक आहे, कॾहिं मर्द लाइ इस्तेमालु थींदो त कॾहिं माई जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारियुनि खे जॾहिं बि अल्लाह तबारक व तआला कुरान में खिताब कयो आहे त लफ़्ज़ अज़वाज जो ॻाल्हायो आहे। अज़वाज जमा आहे ज़ौज जो, ज़ौज जो जमा अज़वाज आहे। जिथे किथे कुरान शरीफ़ में नबी जे घर वारनि खे अज़वाज चयो वियो आहे। अज़वाज जो लक़ब सूरत मरियम में 2 दफ़ा अल्लाह से बयान कयो। अज़वाज जो लक़ब अल्लाह तबारक व तआला सूरत अहज़ाब में 6 जगहनि ते बयान कयो। अज़वाज जो लक़ब अल्लाह तबारक व तआला सूरत तहरीम में 1 जाइ ते बयान कयो आहे। जिथे किथे रसूल जे घर वारनि खे अल्लाह तबारक व तआला ज़ौज जे लफ़्ज़ सां यादि कयो आहे। छाजे करे? उहो हिन जे करे त ज़ौज जो लफ़्ज़ उते इस्तेमालु थींदो आहे जिते ज़ाल इज़त वारी हुजे। 1 ॿिए नंबर ते ज़ौज जो लफ़्ज़ उते इस्तेमालु थींदो जिते ज़ाल ऐं मुड़स में मुसावात हुजे, हिक जहिड़ाई हुजे, मुशाबिहत हुजे, उते लफ़्ज़ ज़ौज जो इस्तेमालु थींदो आहे। हाणे क़ुरान शरीफ़ ते नज़र विझो, अल्लाह से छा थो फरमाए? वमरातुहु हम्मालतल हतब। अबू लहब जी ज़ाल जो जॾहिं क़ुरान ज़िक्र कयो तॾहिं चई अबू लहब जी ज़ाल काठियूं खणंदी हुई, हम्मालतल हतब। इते लफ़्ज़ इमरात जो आंदई त उन अबू लहब जी ज़ाल इमरात जो लफ़्ज़ आंदई। इते ज़ौजत जो लफ़्ज़ क़ुरान कोन आंदो। छाजे करे? त ज़ौजत जो लफ़्ज़ इज़त वारी ज़ाल जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। अबू लहब जी ज़ाल इज़त जे लाइक़ कोन हुई, इन जे करे लफ़्ज़ ज़ौज जे बजाए क़ुरान पासो करे इमरात जो लफ़्ज़ ॻाल्हायो, छो त अबू लहब जी ज़ाल इज़त जे लाइक़ न हुई, इन जे करे इमरात जो लफ़्ज़ क़ुरान ॻाल्हायो आहे। अञा बि अॻिते हल क़ुरान शरीफ़ ॿी जाइ ते फरमायो वमरात नूहन वमरात लूतन। नूह जी ज़ाल, लूत अलैहिस्सलाम जी ज़ाल, नूह अलैहिस्सलाम जी ज़ाल। नूह अलैहिस्सलाम बि नबी आहे, लूत अलैहिस्सलाम बि नबी आहे। जॾहिं इन्हनि जे ज़ालनि जो क़ुरान ज़िक्र थो करे त लफ़्ज़ इमरात जो थो ॻाल्हाए, ज़ौजत जो लफ़्ज़ कोन थो ॻाल्हाए। छाजे करे? त नूह अलैहिस्सलाम जी ज़ाल काफ़िर आहे, लूत अलैहिस्सलाम जी ज़ाल काफ़िर आहे। ज़ौजत जो लफ़्ज़ उते ॻाल्हाइबो आहे जिते ज़ाल मुड़स में मुसावात हुजे, मुशाबियत हुजे, हिक जहिड़ाई हुजे। नूह जी ज़ाल जी मुसावात कोन हुई, लूत सां लूत जे ज़ाल जी मुसावात कोन हुई, इन जे करे क़ुरान उते लफ़्ज़ इमरात जो ॻाल्हायो, ज़ौजत जो लफ़्ज़ कोन ॻाल्हायो। अञा बि जेकॾहिं क़ुरान शरीफ़ ते तूं नज़र विझंदे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे घर वेठो आहे, महिमान ओताके में अची विया। हज़रत इब्राहिम खे इत्तला मिलियो त बाबा महिमान आया आहिनि, वियो घर गाबो कुही गोश्त भुॻे ठाहे थाला भरे महिमान जे अॻियां अची रखई। तॾहिं महिमान चयो असीं मलाए कयूं, नूरी मख़लूक कयूं। नूरी मख़लूक जेकॾहिं वेस बदिली करे इंसान ऐं बशर जे वेस में अचे त बि मानी कोन खाईंदी आहे, असीं मानी कोन खाईंदासीं। जॾहिं बीबी सारा अंदरि वेठी हुई तंहिं ॾिठो त जेके महिमान आया आहिनि से मलाइक आहिनि, इंसान कोन्हे के, इन जे करे पर्दे करण जी का बि ज़रूरत कान्हे का। बीबी सारा बि महिमान जे साम्हूं अची बीठी। हाणे क़ुरान छा थो फरमाए? वमरातुहु काइमतुन फज़हिकत फबशरनाहा बिइसहाक। ज़ाल त हुई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी, पर क़ुरान लफ़्ज़ इमरात जो ॻाल्हायो, ज़ौजत जो लफ़्ज़ कोन ॻाल्हायो। छो त ज़ौजत जो लफ़्ज़ मुश्तरक आहे, कॾहिं माई जे लाइ, कॾहिं मर्द जे लाइ। हिते मसलो हमल जो हो, हिते मसलो पेट जो हो। पेट वारे मसले जे लाइ लफ़्ज़ अहिड़ो खपे जेको ठेठ रुगो माई लाइ इस्तेमालु थिए, ऐं उहो लफ़्ज़ इमरात जो हो त इमरात में हमल जी सलाहियत हुजे। ज़ौज जो लफ़्ज़ मुश्तरक आहे, मतां को चरियो ज़ौज जे लफ़्ज़ मां वरी मर्द ॾांहुं छिके हले वञे त क़ुरान जे माना में मुंझ थी पवंदी। इन जे करे लफ़्ज़ इते बि अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम जी ज़ाल जे लाइ इमरत जो ॻाल्हायो, पर सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहे पाक घर वारियूं आहिनि जो जिते किथे अल्लाह तबारक व तआला लफ़्ज़ अज़वाज जो ॻाल्हाए। तोखे मूंखे इहो मसलो सम्झायो त रबी जूं घर वारियूं वॾे शान वारियूं आहिनि, नबी जूं घर वारियूं नबी सां मुसावी आहिनि। मुसावी छा में आहिनि? जीअं मुहम्मद मुस्तफ़ा पाक आहे, जीअं मुहम्मद मुस्तफ़ा जूं घर वारियूं बि पाक आहिनि। जीअं मुहम्मद मुस्तफ़ा इबादत गुज़ार आहे, तीअं उन जूं घर वारियूं बि इबादत गुज़ारनि। जीअं मुहम्मद मुस्तफ़ा सखी आहे, तीअं उन जूं घर वारियूं बि सखी आहिनि। चूंकि इहो लफ़्ज़ मुसावात लाइ इस्तेमालु थींदो आहे, इन जे करे जिते किथे क़ुरान शरीफ़ में मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारियुनि लाइ लफ़्ज़ अज़वाज जो इस्तेमालु कयो वियो। नंबर 2,
अन्नबियो औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। नबी मोमिनन वटि संदन जान खां बि वधीक प्यारो आहे। क़ुर छा थो फरमाए? मोमिन उहो आहे जंहिं वटि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जान खां बि वधीक इज़त वारो ऐं प्यारो हुजे, उहो आहे मोमिन। इंसान खे दुनिया में वधि में वधि प्यार पंहिंजी जान सां आहे। हड़ टपड़ घर जा विकणंदो, सोन लीलाम कंदो, बनियूं विकणंदो, कारखाना चट कंदो, पर आऊं बचा, पंहिंजी जान ते सभु कुझु कुर्बान कंदो। हाणे क़ुर फरमाए थो मोमिन उहा आहे जेका तोखे प्यार में प्यारी शइ जान आहे, उन खां बि वधीक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़त वारो बि हुजे त प्यारो बि हुजे, पोइ तो ई मोमिन। जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक तो वटि एतिरी प्यारी ऐं अज़ीज़ कोन्हे त तोखे मोमिन सॾाइण जो हक़ कोन्हे। इहो क़ुर कयो फ़ैसिलो, क़ुर रखियो उसूल। हाणे तव्हीं मुआशिरे ते नज़र विझो, तव्हां ऐं असां सभु मुस्लमान आहियूं, जिहाज़ी मुस्लमान आहियूं, मोमिन आहियूं, जी पक्का मोमिन आहियूं। नमाज़ पढ़ंदव, तबियत ठीकु कोन्हे, सलवार पली था, राति बि चेल में सूरो उथियो कोन थो सघां, जी बिस्मिल्लाह, रोज़ो रखंदो, सी ठीकु कोन्हे, हिते सूर थो पए, ईद जो चंड ॾिसो सूर छॾे वियो, रमज़ान जो महीनो गाबन वांगुरु चरंदा वतन मार्केटनि में। रसूल जो हुकुम हिकिड़े पासे, असांजो मुंहुं ॿिए पासे, के हिकिड़े पासे मुंहुं मरियम जो, ॿिए पासे कंदो अला यार, मुस्लमान पक्का आहियूं। जे शराब पियूं त बि मुस्लमान, जे रुशवत वठूं त बि मुस्लमान, जे व्याज खाऊं त बि मुस्लमान, जे नमाज़ न पढ़ूं त बि मुस्लमान, जे रोज़ा न रखूं त बि मुस्लमान, जे क़ुर न पढ़ूं त बि मुस्लमान, जे किल्ब में वञूं त बि मुस्लमान, जे गुत्ते में वञूं त बि मुस्लमान, जे नाच वेही करियूं त बि मुस्लमान, जे ब्लू प्रिंट ते वेठा आहियूं त बि मुस्लमान। मुस्लमानी खे लोॾो ई कोन्हे। जी बिस्मिल्लाह, सुभान अल्लाह, माशा अल्लाह, अजीब क़िस्म जो मुस्लमान। मुस्लमान ऐं मोमिन उहो आहे जंहिंजे दिलि में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त ऐं उन जे हुक्म जी वैल्यू पंहिंजे जान खां बि मथे हुजे। इहो क़ुर फ़ैसिलो कयो। व अज़वाजुहु उम्महातुहुम, हुम जो ज़मीर मोटे थो मोमिननि न। हाणे इबारत हीअं थींदी, व अज़वाजुहु उम्महातुल मोमिनीन, नबीअ जूं घरवारियूं मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि। क़ुर लफ़्ज़ मोमिन जो आंदो, उम्मत जो कोन आंदई। जेकॾहिं उम्मत जो लफ़्ज़ आणे हा त माना हीअ थिया, अज़वाजुहु उम्महातुल उम्मत, नबी जूं घरवारियूं उम्मत जूं माऊं आहिनि। उम्मत में त अबू जहल बि शामिल आहे, उम्मत में त अबू लहब बि शामिल आहे। आयशा अबू जहल जी मां नथी थी सघे, आयशा अबू लहब जी मां नथी थी सघे, आयशा अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िक जी मां नथी थी सघे। अम्मा आयशा उन जी अम्मा आहे जेको मोमिन आहे। नबी तकबीर, शान अहल बैत, शान अहल बैत, नारे तकबीर। उलमा देवबंद, उलमा अहले सुन्नत, नारे तकबीर। व अज़वाजुहु उम्महातुल मोमिनीन, नबी जूं घरवारियूं मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि। मोमिन उहो आहे जेको आयशा खे अम्मा चवे, मोमिन उहो आहे जेको आयशा खे अम्मा चवे। आयशा उन जी अम्मा आहे जेको मोमिन हुजे। जेको आयशा खे अम्मा नथो चवे सो मोमिन कोन्हे, हुनखे मोमिन सॾाइण जो को बि हक़ कोन्हे। हीउ फ़ैसिलो क़ुर जो आहे, सूरत अहज़ाब जी आयत आहे। इहो शान क़ुर में बयान कयो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक घर वारनि जो, त मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि। हिकिड़ो शान कहिड़ो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि खे लफ़्ज़ अज़वाज जो इस्तेमालु कयो वियो। हिकिड़ी इज़त इहा, ॿी इज़त त इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि। हे नंबर 2। नंबर 3 फज़ीलत, तवजो कजी, सूरत अहज़ाब में अल्लाह सीधे फरमाए, या निसा अन्नबी लस्तुन का अहद मिन निसा, ऐ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं, तव्हीं दुनिया जे माइनि मंझां कंहिं बि माई जहिड़ियूं कोन आहियो। ऐं इमाम अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा जूं घर वारियूं, तव्हीं दुनिया जे माइनि मां कंहिं बि माई जहिड़ियूं कोन आहियो।
तवी दुनिया जे माइन जड़ियों औरतन जड़ियों कोने यू दुनिया जी का औरत तव्हां जड़ी कोने। नारे तकबीर, शाने रिसालत, शाने उम्महातुल मोमिनीन, नारे तकबीर। लफ्ज़ आंदे अहद जो, कुरान लफ्ज़ आंदो अहद जो। या निसा नबी लस्तुन्न का अहद, अहद जो लफ्ज़ या तो रब जे लाइ इस्तेमाल थियो कुरान में, रब जी ज़ात ला, या नबी जे पाक घरवारिन ला। कुल हो अल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद। अहद जो लफ्ज़ नफी ताम लाइंदो है, मुकम्मल इनकार करणो जो है, सफ़ा इनकार बुट, तो लफ्ज़ ईंदो आहे अहद जो। अच त हलूं सखर, नथो हलां, न अच त हलूं, नथो हलां, न अच त हलूं, कसम सां कोन हलंदुसि। ये जो बुट इनकार करणो। हाणे अल्लाह छा थो फरमाए, वलम यकुल लहु कुफुवन अहद। पूरी कायनात में अहिड़ी का हस्ती कोन्हे जेका खुदा जे भाईवार हुजे। हिन पूरी कायनात में अहिड़ी का माई कोन्हे जो मोहम्मद मुस्तफा जे माईअ जे बराबर। नारे तकबीर, उलमा अहले सुन्नत, उलमा देवबंद। जीअं खुदा पंहिंजी खुदाई में ला शरीक आहे, तीअं मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह मां अचण खां पोइ नबी जो घरवारी दुनिया जे औरतन में ला शरीक आहे। का बि माई हिननि सां मुक़ाबिलो नथी करे सघे। ये टी फजीलत अल्लाह से बयान कई। चौथी फजीलत, या अय्युहन नबी, इन सूरत अहज़ाब में इन्ना अहललना लक अज़वाजक। ऐ नबी, हे जेके घरवारियूं तो वटि आयूं आहिनि, इहे असां तोखे हलाल करे ॾिनियूं आहिनि। शादी तो बि कई आहे, शादी मूं बि कई आहे। हे हिते जेके वेठा आहिनि तिन में राजन जूं शादियूं आहिनि, पर उन्हनि शादियुनि जो गारंटी सर्टिफिकेट कंहिं वटि आहे त तुंहिंजे शादी जी इज़त खुदा वटि छा आहे, मुआरी शादी जी इज़त खुदा वटि छा आहे, इहा शादी सही आहे या ग़लति, फ़ाइदेमंद आहे या नुक़सान। इन शादी जी गारंटी ॾे, गारंटी कोन ॾींदे। हाँ, इन शादियुनि जी गारंटी सिर्फ़ खुदा जो कुरान पियो ॾे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक घरवारियुनि जो। त ऐं नबी जेके तुंहिंजे घर में आयूं से मूं रब हलाल करे तोखे मोकिलियो, पराइण वारो आऊं आहियां, घोट तूं आहीं। गारंटी सर्टिफिकेट आहे, केर बकवास न करे। रसूल जे घर में जेके मायूं आयूं आहिनि, ये अल्लाह जी ज़ात हलाल करे खुदा जी ज़ात मोहम्मद मुस्तफ़ा के परणायूं आहिनि। कसम है रब जो, जॾहिं अम्मा आयशा सिद्दीक़ कायनात, अफीफ़ा कायनात सिद्दीक़ आयशा ते मुनाफ़िक़नि तहमत हई आहे, तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे गॾु करे मशवरो थो करे त आयशा जे बारे में तव्हांजी राय कहिड़ी आहे। शेर खुदा अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, या रसूलल्लाह, इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त मसइले जी छानबीन कजे। उमर ॾे ख़बर, तुंहिंजी राय कहिड़ी आहे? सदको वञा फारूक आज़म तां। उमर ॾे ख़बर, तुंहिंजी राय कहिड़ी आहे? उमर जूं अखियूं ॻाढ़ियूं, चेहरो में गुस्सो ऐं चेहरो लाल। कि या रसूल, मुंहिंजो सवाल आहे त आयशा जो जॾहिं तोसां निकाह थियो हो तॾहिं इहा माई तोखे परणाई कीअं हुई? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब ॾिनो, उमर, इन जो निकाह त रब आसमाननि ते विधो हो, संगे निकाह में पहुंचा। या गंदी पलीत माई आहे। सुभान का हादा बहतान नज़ीम, पाक त मुंहिंजे रब जी ज़ात आहे, पर हिन फर्श ते अम्मा आयशा बि पाक आहे। इहो मशवरो हज़रत उमर जो, गारंटी सर्टिफिकेट अल्लाह सी कुरान में ॾिनो त इहे मुंहुं हलाल करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे परणायूं आहिनि। अॻिते हल, इन सूरत अहज़ाब में आहे, या अय्युहन नबी, कीअं आयत ॻोल्हण में देर लॻंदी। ला तहिल्लो, हाफ़िज़ के वेठल आहे, ला तहिल्लो लकन निसाउ मिन बाद वला अन तबद्दल बिहिन मिन अज़वाज। ऐं नबी, जेके तो शादियूं कयूं से कयूं, हाणे वधीक तोखे ॿी शादी करण जी इजाज़त कोन्हे। बस जेके शादियूं थियूं से थियूं,
वधिक शादी न कजई, जेके शादियूं कयूं थी इन्हनि मां कंहिंखे छॾजई न, तब्दील न कजई, तलाक न ॾिजई। तोखे तलाक ॾियण जो हक़ कोन्हे, पूरी उम्मत खे तलाक जो हक़ आहे, तोखे बि तलाक जो हक़ आहे, मूंखे बि तलाक जो हक़ आहे। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां तलाक जो हक़ खसियो वियो, तूं तलाक न ॾे। छो? तलाक उते थींदी आहे जिते ज़ाल मुड़ुस में तूतू में थी पवे। अल्लाह सही मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां तलाक जो हक़ खसे। 14हीं सदी जे मलंग खे मुंहं ते मुक्को हणी मसलो सम्झायो त मोहम्मद मुस्तफ़ा हुन जे घर वारियुनि में तूतू में थींदी कोन जो तलाक जी नौबत अचे। तलाक जी नौबत तॾहिं ईंदी आहे, तलाक तॾहिं ईंदी आहे जॾहिं नबी, जॾहिं ज़ाल ग़लति कदम खणंदी आहे, पोइ मुड़ुस कावड़ जी तलाक ॾींदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां तलाक जो हक़ खसे। रब्बुल आलमीन इहो मसलो सम्झायो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में अचण वारियूं घर वारियूं ग़लति कदम खणी कोन सघंदियूं। नारे तकबीर, शाने रिसालत, शाने मुस्तफ़ा, शाने मुस्तफ़ा, नारे तकबीर। इन्हीं सूरत आज़म में अल्लाह से फरमायो वमा कान लकुम अन तोजू रसूलल्लाह वला अन तनकिहु अज़वाजहु मिन बाद अबदा। आए मुसलमानो मोमिनो, तव्हां खे इन ॻाल्हि जी इजाज़त न आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वञण खां पोइ तव्हीं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि सां शादी करियो। तव्हां खे शादी करण जी इजाज़त न आहे। तूं मरी वञे, आऊं मरी वञा, असांजूं ज़ालूं बेवा थी वयूं, बेवा ज़ाल ॿियो मुड़ुस करे, इजाज़त आहे शरीयत जी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां हलियो वञे, उन जूं घर वारियूं जेकॾहिं बेवा थी वञनि त मुस्लमाननि खे रसूल जे बेवा औरतुनि सां शादी करण जी इजाज़त कोन्हे। क़ुर मने पियो करे त तव्हां शादी नथा करे सघियो। छो नथा करे सघनि? ॿिनि सबबनि जे करे। बेवा सां शादी तॾहिं थींदी आहे जॾहिं निकाह टुटंदो आहे, मुड़ुस मरंदो आहे, निकाह टुटी वेंदो आहे। जॾहिं पहिरियों को निकाह टुटंदो आहे तॾहिं ॿियो निकाह थींदो आहे। क़ुर फरमायो जेका मोहम्मद मुस्तफ़ा जे निकाह में आई उहा अॼु बि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारी आहे त सुभाणे इहा जन्नत में हूर आहे। निकाह बहाल आहे, निकाह टुटो ई कोन, ॿियो निकाह थींदो की? नंबर 2 फरमाई पहिरीं अज़वाजुहु उम्महातुल मोमिनीन, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारियूं मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि। तव्हां ऐं असां पूरी दुनिया जा उम्मती ऐं मुस्लमान इहे थिया पुट, हो थियूं माऊं। पुट जो माउ सां निकाह हराम आहे, थींदो ई कोन। इन जे करे निकाह ते पाबंदी विधी वई। घणी रात जा इन्हीं सूरत अहज़ाब में अल्लाह तबारक व तआला फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारियुनि खे वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन। ऐं नबी जूं घर वारियूं तव्हां पंहिंजे घरनि में वियो, ॿाहिरि न निकिरो। छा वेही करियूं? वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन। ओ जेको तव्हांजे घरनि में मूं रब्बुल आलमीन जो क़ुरान लहे थो उन क़ुरान जी वही तिलावत करियो। इन आई त ॿुधायो त मोहम्मद मुस्तफ़ा जूं घर वारियूं इहे मामूली भूंगियूं ऐं घर कोन्हे। रसूल जे घर वारियुनि ते अल्लाह जी वही ईंदी आहे, क़ुरान लहंदो आहे, रहमत जा मींहं वसंदा आहिनि, जिब्राइल जा पहरा हूंदा आहिनि। हे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं आहिनि जिन ते अल्लाह जे क़ुरान जो नुज़ूल थींदो आहे। इते फरमाई बुयूतिकुन, तव्हांजा घर। इन सूरत अहज़ाब में फरमाई बुयूत नबी, नबी जा घर। किथे चवे तो नबी जा घर, किथे चवे तो आयशा जा घर, अज़वाज जा घर। मालूम थियो त क़ुरान जे ॿोली में जेको घर आयशा जो आहे सो मोहम्मद मुस्तफ़ा जो आहे, जेको मोहम्मद मुस्तफ़ा जो आहे सो आयशा जो आहे। घर साॻियो आहे। ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि जो शान आहे। या अय्युहन नबी लिम तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक तबतगी मर्ज़ात अज़वाजिक। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी घर वारीअ ते विया, पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते माखी पीती। ॿियनि घर वारनि सलाह करे अल्लाह जे रसूल खे चयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे मुंहुं मुबारक मां मगाफीर जी बू पई अचे। अल्लाह जो रसूल फरमायो मूं मगाफीर त इस्तेमाल कोन कयो आहे, मूं त माखी इस्तेमाल कई आहे। थी सघे थो त माखी जी मख रस चूसण वारे वक़्त में मगाफीर जे बूटी जो रस चूसे आई हुजे, पर अॼु ॾींहं खां वठी माखी इस्तेमाल न कंदुसि। हाणे अल्लाह साईं फरमाए थो
या अय्युहन नबियो लिमा तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक, ऐ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका शइ मूं तुंहिंजे लाइ हलाल कई आहे उनखे तूं हराम छो थो करीं? पर हलाल खे हराम करण इन मां तुंहिंजो मक़सद कहिड़ो आहे? तब तगी मर्ज़ात अज़वाजिक, तूं चाहीं थो त मुंहिंजूं घर वारियूं ख़ुशि थियनि, पंहिंजे घर वारनि खे ख़ुशि करणु चाहीं थो। ऐं रब बि तोखे इन ॻाल्हि खां कोन थो झलिया त तूं पंहिंजे ज़ालनि खे ख़ुशि न कर, भली तूं पंहिंजे ज़ालनि खे ख़ुशि कर। ऐं रब बि इहा ॻाल्हि चाहियां थो त तूं ऐं तव्हां ऐं तव्हांजूं घर वारियूं पाण में ख़ुशि हुजो, तव्हां अहिड़ो अमल करियो जंहिंसां तव्हांजूं घर वारियूं ख़ुशि थियनि। पर इहो तरीक़ो इख़्तियार करणु जो घर वारनि खे ख़ुशि करण जे लाइ कंहिं हलाल शइ खे हराम करणु, इहो तरीक़ो इस्तेमाल न करियो। बाक़ी घर वारनि खे भली ख़ुशि करियो। क़ुर इजाज़त ॾिनी जेकॾहिं घर वारनि खे ख़ुशि करणु अलाह वटि नामंज़ूर हुजे हा त रब क़ुर में हीअं चवे हा, या अय्युहन नबियो लिमा तब्तगी मर्ज़ात अज़वाजिक, ऐं नबी तूं पंहिंजे घर वारनि खे छाजे लाइ तो ख़ुशि करी न कर। पर क़ुर मने कोन कई, क़ुर ठपो हयो त हे उहे पाक दामन ऐं इहे उहे हूरूं आहिनि जिन खे ख़ुशि करणु मोहम्मद मुस्तफ़ा जे मनसब नबूअत मां हिकिड़ो कमु आहे त तूं पंहिंजे ज़ालनि खे ख़ुशि कर। इन ज़ालनि खे राज़ी करणु, ख़ुशि करणु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कमनि मुबारकनि मां हिकिड़ो कमु शुमार कयो वियो। मालूम थियो त हे वॾे शान वारियूं मायूं हुयूं जो रसूल बि चाहींदो हो त मुंहिंजूं घर वारियूं मूंखां ख़ुशि हुजनि। पोइ जेकॾहिं तूं 15वीं सदी में तूं में करे जेकॾहिं ईज़ा पहुचाईंदे त तुंहिंजो मक़ाम किथे हूंदो? रुगो मरी ॾिस, सच बोल पुत्रा रखिया आहिनि मलाइकनि वटि थी, ये भंग तोखे नक माना जी पई त मूंखे वणे थी थिए थी। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम रुज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा, ऐं नबी जूं घर वारियूं मूं अल्लाह जी मर्ज़ी आहे त तव्हांखे पाक करियां, तहिरकुम तत्हीरा। अब ही गिलास धोई अच, गिलास धोई आयो, छड़ा ही गिलास धोतो अथई, वरी वञ धोई अच, वञ वरी छोरो वियो गिलास धोई आयो, अरे छड़ा ही गिलास धोतो अथई, वरी वञ धोई अच, साबुण सां धोईसि, वरी साबुण सां धोतईसि, चङी तरह सां साबुण चङी तरह सां धोई पाक करेसि, हीअं चिलके पियो चेहरो पियो मुंहिंजे नज़र अचे। वयुतहिरकुम तत्हीरा, अल्लाह जी फरमाए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि खे चङी तरह धोई वरी धोई अहिड़ो पाक करियासि जो दुनिया जो को बि मलंग आंगुर खणी मोहम्मद मुस्तफ़ा जे घर वारनि ते एतिराज़ न करे सघे। पाक करियासि, चङी तरह सां पाक करियासि जीअं मोहम्मद मुस्तफ़ा जो शान निरालो आहे, तीअं उनजे हंज में उनजे घर में रहण वारियुनि औरतुनि जो शान बि निरालो हुजे। जीअं हुनजी पाक दामनी निराली आहे तीअं हिननि जी पाक दामनी बि निराली हुजे। जीअं मोहम्मद मुस्तफ़ा जे अख़लाक़ ते कंहिं कुते खे आंगुर खणण जी इजाज़त न हुजे, तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जे घर में रहण वारी पाक माई ते बि कंहिं कुते खे आंगुर खणण जी इजाज़त न हुजे। जनाब अली इन्हनि यारनि घर वारियुनि मंझां, इन्हनि यारनि अमड़ियुनि मंझां हिकिड़ी अमड़ जो नालो आहे अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा। रमज़ान मुबारक जे महीने जी 17 तारीख़ ते अम्मा आयशा जी वफ़ात आहे।